अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि 10 बहितरीन एप्लीकेशन जे बारे में। उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, हिन लिस्ट में सभ खां पहिरीं जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे डीप स्ट्रेच। ऐं हिन एप्लीकेशन में तव्हांखे बहितरीन मोटिवेशनल आर्टिकल मिली वेंदा जेके तव्हां पढ़ी करे ज़िंदगी खे कामयाबु तरीन ज़िंदगी बनाए सघो था। हिते तव्हांखे मतिलबु त तव्हांजे टाइम ज़ाया करण वारा आर्टिकल कोन मिलंदा, तव्हांखे खोड़ सारा आर्टिकल मिलंदा जेके तव्हां घटि टाइम में आसानी सां पढ़ी सघो था। जेकॾहिं तव्हां हिननि खे कंहिं ॿी ज़बान में ट्रांसलेट करे पढ़णु चाहियो, मिसाल तौरु सिंधी या उर्दू में, त आसानी सां तव्हां कापी करे पढ़ी सघो था। हीअ आसानी सां रखिया विया आहिनि। हिननि जी जेकी समरी आहे उन्हनि खे मतिलबु त मुख़्तसिर करे ॾेखारियो वियो आहे। ॻाल्हि साॻी ॻाल्हि जो निचोड़ तव्हांखे तमामु थोरनि अखरनि में नंढिड़ो आर्टिकल ॾिनो वियो आहे, तमामु वॾनि आर्टिकलनि मां कढी करे, ऐं नॉलेजेबल ॻाल्हियूं तव्हांखे ॾिनियूं वियूं आहिनि। उनखां पोइ ॿिए नंबर ते जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे लॉजिकली। हिन एप्लीकेशन जो कमु कहिड़ो आहे त हीअ तव्हांखे फेक न्यूज़ ॻोल्हे कढी ॾींदी। हिते तव्हांखे खोड़ सारियूं ख़बरूं मिली वेंदियूं जेके ट्रेंड में हूंदियूं। ऐं अॼु जुमे जो ॾींहुं आहे 12 जुलाई, त उन हवाले सां हिते 12 जुलाई जो सभई ख़बरूं तव्हांखे आसानी सां मिलंदियूं जेके तक़रीबन सचियूं हूंदियूं। ऐं उनखां पोइ एप्लीकेशन जो नालो आहे बॉल्बी ऑन। जे नाले सां हिकिड़ी एप्लीकेशन आहे। हिन में तव्हां आसानी सां ऑडियो रिकॉर्ड करे सघो था, जेको बिल्कुलु हिकिड़ी आला क्वालिटी जो ऑडियो हूंदो जंहिंमें नॉइज़ फ्री हूंदी ऐं इको वग़ैरह जेके इफेक्ट्स तव्हां लॻाइणु चाहियो था, दुनिया जा सभई इफेक्ट तव्हांखे हिन में मिलंदा बिल्कुलु फ्री। हिन में कंहिं क़िस्म जो को एड कोन ईंदो आहे ऐं बिल्कुलु फ्री एप्लीकेशन आहे। हिनखे कुझु परमिशन्स खपनि ऐं उनखां पोइ हे तव्हांखे खोड़ सारा अहिड़ा प्रीमियम फीचर ॾींदो जंहिंसां तव्हां ऑडियो खे ज़बरदस्त नमूने सां एडिट करे सघो था। उनखां पोइ आहे पोस्ट बॉक्स जे नाले सां हिकिड़ी एप्लीकेशन जंहिंमें तव्हां शेड्यूल करे सघो था पंहिंजी नोटिफिकेशन खे। जेकॾहिं तव्हां स्टूडेंट आहियो या तव्हां पंहिंजो ऑफिस जो को कमकार करियो था ऐं तव्हां सम्झो था त हीअ नोटिफिकेशन मूंखे हिन टाइम ते मिले, त उहो स्पेसिफिक टाइम तव्हां ते सिलेक्ट करे सघो था स्पेसिफिक नोटिफिकेशन जे लाइ, ऐं उहा ई साॻी नोटिफिकेशन तव्हांखे उन ई टाइम ते मिलंदी। मिसाल तौरु फलाणो माण्हू जेकॾहिं मूंखे मैसेज करे त उन जी नोटिफिकेशन मूंखे हिन टाइम ते मिले, छो जो हिन टाइम ते आउं डिस्टर्ब कोन थींदुसि, त तव्हां सेट करे सघो था। उनखां पोइ एप्लीकेशन आहे, उनजो नालो आहे फायरफॉक्स स्क्रीनशॉट गो। ऐं हिन एप्लीकेशन जो कमाल इहो आहे त तव्हां कंहिं टाइम ते कहिड़े कम लाइ को बि स्क्रीनशॉट कढो था ऐं उहो तव्हांखे उन टाइम ते रिमाइंड कराईंदी त हीअ एप्लीकेशन तव्हां यादि ॾियाराईंदी त हीअ स्क्रीनशॉट तव्हां छाजे लाइ कढियो हो, उहो तव्हां उन खे लिखी ॾेई सघो था। मिसाल तौरु हींअर आउं हिकिड़ो स्क्रीनशॉट कढां थो ऐं आउं लिखी थो छॾियां त इहो मतिलबु त जॾहिं आउं वीडियो एडिट करियां त उन टाइम ते मूंखे हीअ ॾेखारे त मूंखे छा करिणो आहे, या को अहिड़ो फाइल डाउनलोड करियां थो जंहिंजो पासवर्ड हिन स्क्रीनशॉट में आहे, त आसानी सां मतिलबु त हीअ कमाल जी एप्लीकेशन आहे। तव्हां इस्तेमालु करे हिन जो एक्सपीरियंस हासिलु करे सघो था। उनखां पोइ जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे मोबरेट। ऐं हीअ स्पेशली ऑडियो प्लेयर एप्लीकेशन आहे, पर हिन में ऑडियो प्ले थियण जो यूनिक तरीक़ो आहे, मुख़्तलिफ़ आहे सभिनी एप्लीकेशन खां। हिन में तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऑडियो प्ले करे सघो था, पंहिंजो ट्रैक ठाहे सघो था, ऐं हर क़िस्म जो ऑडियो तव्हांखे हिते मिलंदो। ऐं जेकॾहिं तव्हांजी मोबाइल में ऑडियो गाना आहिनि या को बि ऑडियो साउंड रिकॉर्डिंग पियल आहे, त उनखे तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्मनि में प्ले करे सघो था हाई क्वालिटी में। हिन जो प्ले थियण जो अंदाज़ बि तमामु यूनिक आहे, डिफरेंट आहे, ॿियनि एप्लीकेशन खां हटियल आहे, मुख़्तलिफ़ आहे। उनखां पोइ जेका एप्लीकेशन अचे थी उनजो नालो आहे जस्ट अ लाइन। ऐं हीअ एप्लीकेशन तमामु बहितरीनु आहे। हिनखे तव्हां कैमरा जी परमिशन ॾियो ऐं उनखां पोइ हीअ तव्हांखे 2D ऐं 3D लाइन्स ठाहे ॾींदी फ़ोटो में, जेके तव्हां हिते ॾिसो। हिकिड़ी हिते मूं बी ठाही, एम हिन पासा लिखंदासीं, हिते मूं मीम लिखी, ठीकु। ऐं जेकॾहिं आउं हिन पासा एम लिखां थो, मिसाल तौरु एम लिखियुमि, हा बी, ऐं हुन पासे मीम लिखी आहे, त मुख़्तलिफ़ त हीअ हुनखे 3D करे ॾेखारे रही आहे। ईअं पियो लॻे ॼण इहा सभु कुझु टेबल ते लिखियलु आहे। ठीकु आहे, वधीक हिनखे इस्तेमालु करे तव्हां हुनजो तजुर्बो हासिलु करे सघो था। उनखां पोइ जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो पिक्सल फ्लो। ऐं हीअ तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे स्टेटस ठाहिण जे लाइ। हिन में तव्हांखे आफ्टर इफेक्ट वारा टेम्पलेट मिली वेंदा, जंहिंमें तव्हां पंहिंजो स्टेटस ठाहे सघो था ऐं तव्हां पंहिंजो इंट्रो वग़ैरह ठाहे सघो था। जेको कुझु तव्हांखे ठाहिणो आहे, सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजी टेक्स्ट लिखणी आहे, पंहिंजो फ़ोटो वग़ैरह ॾियणो आहे। हिते तव्हांखे खोड़ सारा प्रीमियम ऐं फ्री टेम्पलेट्स मिलंदा, जेके तव्हां आसानीअ सां एडिट करे ऐं उन्हनि खे इस्तेमालु करे सघो था। हिते खोड़ सारा प्रीमियम बि आहिनि ऐं खोड़ सारा फ्री बि आहिनि। फ्री कमाल जा
टेम्पलेट्स मौजूदु आहिनि। उन खां पोइ आख़िरी जेको लिस्ट में अचे थो उहो आहे tor ब्राउज़र। ही तव्हांजी IP खे ट्रेस कोन कंदो। हिन में तव्हांखे खोड़ सारा अहिड़ा लेयर्स मिली वेंदा जेके तव्हांजी IP खे ऐं तव्हांजी जेको कुझु तव्हां इस्तेमालु करियो था, ब्राउज़िंग करियो था, उनखे इनक्रिप्ट करण में मदद कंदा। ही tor ब्राउज़र तमामु सिक्योर ब्राउज़र आहे। हिते जेको कुझु तव्हां सर्च कंदो टोटल प्राइवेट रहे थो। तो दोस्तों ही हुयूं 10 एप्लीकेशन। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ निशान ते क्लिक कयो। को सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक कयो, दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां साॻी वीडियो में तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।